35 निशानी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में माण्हू क़बर जे अज़ाब जो इनकार कंदा। छाजो इनकार कंदा बाबा? क़बर जे अज़ाब जो। असां मुसलमान आहियूं, असांजो अक़ीदो आहे अल्लाह जे रसूल जेके जेके ॻाल्हियूं बयानु फरमायूं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जेके जेके ॻाल्हियूं बयानु फरमायनि उन्हनि जे मथां ईमान रखणु, उन्हनि खे सही सम्झणु, इहो असांजे ईमान जो हिसो आहे। जेकॾहिं को माण्हू उन में तरद्दुद कंहिं बि क़िस्म जो ज़ाहिर करे थो पियो त उनजो ईमान बराबरि कंहिं क़िस्म जो न आहे, उनजो ईमान मज़बूत कंहिं क़िस्म जो न आहे। हदीसूं ऐं क़ुरान जूं आयतूं तव्हां ऐं असां जंहिं आलम में रहूं था हिन खे दुनिया जो आलम चइबो आहे। जॾहिं तव्हां ऐं असां हिन दुनिया मां हलिया वेंदासीं, क़बर जे अंदरि वञी करे पवंदासीं, उनखे आलम बरज़ख वारी ज़िंदगी चइबो आहे। हिन दुनिया मां तव्हां ऐं असांजो इंतकाल थी वियो, असां आलम बरज़ख जे अंदरि पहुतंदासीं। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं काफ़ी हदीसूं मौजूदु आहिनि जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बर जे अज़ाब जे मुतालिक़ बयानु फरमायो आहे त बिल्कुलु क़बर जो अज़ाब हक़ आहे। ख़ुदि अहिड़ियूं काफ़ी रिवायतूं आहिनि जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे उन्हनि क़बरुनि जे मथां बीठा ऐं अल्लाह जे रसूल एतिरे क़दर बि बयानु फरमायो हिन फिलाणे माण्हू खे फिलाणे गुनाह जे करे अज़ाब थी रहियो आहे। हिकिड़ी क़बर जे आलो आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बीह करे उन क़बर जे भरिसां पाण फरमायो हिन माण्हू खे मां फिलाणे कंहिं क़बीले जे मथां ज़कात जी वसूली जे लाइ उमाल मुक़ररु कयो। माण्हू मुक़ररु थींदा हुआ, मुसलमाननि जे क़बीले मां वञो, वञी उन्हनि खे ज़कात वठी अचो, पोइ जेके ग़रीब हूंदा उन्हनि में ज़कात विराई वेंदी। चईंदा मां हिन खे वसूल जे लाइ मोकिलियो, हीउ उते वियो, हिन उतां हिकिड़ो जोड़ो जेको आहे उहो चोरी करे पंहिंजे जिस्म जे मथां पातो। अॼु क़बर जे अंदरि उन जोड़े जे एवज़ में जहन्नम मां तपायल उनखे जोड़ो जेको आहे जहन्नम जी बाहि जो पाराए थो वञे। असांजो यकीन आहे, पर खोड़ अहिड़ा असांजा मुसलमान आहिनि जेके कलमे पढ़ण वारा, जेके पंहिंजो पाण खे मुसलमान सॾाइनि था पिया ऐं चवंदा असां मुसलमान आहियूं। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां असांजो यकीन आहे। अल्लाह जो कसम क़बर जे अज़ाब जो इनकार करियो। तव्हां मुला रुगो क़बर जे अज़ाब जूं हदीसूं पाण आंदियूं आहिनि। इहे हदीसूं अल्लाह ताला माफ़ फरमाए कूड़ियूं आहिनि। तव्हां मन घड़त ॻाल्हियूं कयो था, पंहिंजो पाण पैदा कयो था पिया। रसूल जी हदीसुनि जो इनकार, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो इनकार, इहो ई त उसूली फ़र्क़ु आहे असां ऐं यहूदीन ऐं नसारनि जे अंदरि। असां मरण खां बाद में वारी ज़िंदगी जे मथां यकीन रखूं था त मरण खां बाद में जेका असांजी हमेशह वारी ज़िंदगी आहे, यहूदो नसारा जो उसूल इहो न आहे। यहूदो नसारा चवंदा दुनिया हर शइ आहे, जेका शइ हासिल करणी आहे दुनिया में, जेका शइ इस्तेमालु करणी आहे दुनिया में, आख़िर सां असांजो कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़ न आहे। जेके ग़ैर मुस्लिम काफ़िर आहिनि, अहले ज़िमी काफ़िर आहिनि वीचारा वाणिया, उन्हनि वटि बि इन शइ जो तसवुरु आहे त हीअ दुनिया जेका ज़िंदगी आहे बसि इहा ई आहे, इन्हनि खां बाद में असांजो को मसइलो न आहे। उन्हनि जो तरीक़ेकार बि इन ॻाल्हि जे मथां गवाही ॾिए थो, मरण खां बाद में पंहिंजा मुर्दा खणी करे बाहि जे टांडनि जे मथां उछलाईंदा, पोइ उनखे बाहि ॾेई करे साड़ींदा, पोइ आख़िर में छा कंदा, हुनजी खाक खणी करे समुंड जे अंदरि उछलाए छॾींदा। बाबा हिन जो को बि वजूदु न आहे, ईअं कंहिं बि क़िस्म जो को बि मामिलो न आहे। हीअ दुनिया आहे, हिन दुनिया जे मरी वञण खां बाद में तव्हां ऐं असांखे क़बर जे अंदरि हिसाब किताब ॾियणो पवंदो। क़बर जो अज़ाब हुजे या क़बर जे अंदरि जेका राहत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाया, इहो हक़ ऐं सच आहे। जेकॾहिं अलल ऐलान खुलियल लफ़्ज़नि में को माण्हू इन शइ जो इनकार करे थो, अल्लाह माफ़ फरमायो, इंसान ईमान मां निकिरी करे कुफ़्र जे दर्जे जे अंदरि दाख़िल थी थो वञे। असां वटि वरी काफ़ी माण्हू जेके जाहिल हूंदा आहिनि वीचारा, ॼट जिन खे इल्मु क़ुर ऐं हदीस जो न आहे, ईअं वेठा वेठा खिल भोग में पोइ चवंदा न साईं किथे आई हदीसूं। पोइ वरी जेकॾहिं को मौलवी हूंदो या को मुवाहिद हूंदो या को मज़बूत माण्हू उन्हनि खे सम्झाईंदो त दा ईअं न आहे, क़ुर ऐं हदीस जूं ॻाल्हियूं। पोइ छा चवंदा जवाब में, मां त मौलवी साहिब ईअं मिड़ी भोग कयां पोइ तव्हां सभा सीरियस थी जाओ, मां त मज़ाक कयां पियो कयो। मज़ाक जे लाइ तोखे अलाह जे रसूल जी ॻाल्हि सुठी आहे जेका हुज़ूर फरमाई आहे, तूं उनजी तकज़ीब करें वरी बाद में जेकॾहिं चवे त अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं को माण्हू आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में अहिड़ा मुसलमान, खोड़ अहिड़ा मुसलमान आहिनि, खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि कलमे वारा जेके क़तअन ज़ाहिरी ज़हूरी अलल ऐलान क़बर जे अज़ाब जो इनकार करिया आहिनि।
पर तव्हां असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका शइ बयानु फरमाई आहे ज़मीन पंहिंजी जाइ छॾे ॾे आसमान रेज़ा रेज़ा थी वञे पूरी दुनिया जो निज़ाम दरम बरम थी सघे थो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्फाज़ मुबारक बयानु फरमाया उन में कंहिं बि क़िस्म जो को बि शक ऐं तरदुद नथो थी सघे बाबा इहा ई ॻाल्हि आहे न तव्हां असांजो इहो ई अक़ीदो आहे नी अल्लाह जे रसूल जेको चयो आहे उहो कंहिं सच आहे